ख़बर ॾींदा रहूं त सिंध हुकूमत पारां पोषण माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल ऐं अवामी शिकायतुनि जे तकिड़े हल लाइ मोबाइल ऐप मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी यासीन शर जी सदारत हेठि PM शिकायती सेल सिटीज़न पोर्टल बाबति अहम इजलास थियो आहे। यासीन शर पारां सूबे जे ऑफिसरनि खे PM पोर्टल ते दाख़िल शिकायतूं 1 महीने अंदरि हल करण जी हिदायत कई वई आहे। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत पारां पोषण माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल ऐं अवामी शिकायतुनि जे तकिड़े हल लाइ मोबाइल ऐप मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां ॿुधाइनि पिया DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी यासीन शर जी सदारत हेठि PM शिकायती सेल सिटीज़न पोर्टल बाबति अहम इजलास थियो आहे। ॿुधाईंदा हलूं त यासीन शर पारां सूबे जे अफ़सरनि खे PM पोर्टल ते दाख़िल शिकायतूं 1 महीने अंदरि हल करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत पारां पोषण माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल ऐं अवामी शिकायतुनि जे तकिड़े हल लाइ मोबाइल ऐप मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। फयाज़, अपडेट कजो, इन हवाले सां मोबाइल ऐप मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, वधीक छा तफ़सील आहिनि? बिल्कुल अनिला DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी यासीन शर जी सदारत हेठि जेको वज़ीर अज़म शिकायती सेल जेको सिटीज़न पोर्टल आहे उन बाबति अहम इजलास थियो आहे। सिंध हुकूमत पोषण माफ़िया जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं अवामी शिकायत जे तकिड़े हल जे हवाले सां मोबाइल ऐप जेका आहे उहो पिणु मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो कयो आहे। यासीन शर पारां सूबे जे ऑफिसरनि खे PM पोर्टल खे दाख़िल जेकी शिकायतूं उन्हनि खे 1 महीने अंदरि हल करण जी हिदायत कई आहे। इजलास में सूबे मां SPCA जे जेके समूरनि जेके डायरेक्टर आहिनि उन्होंने इजलास में शिरकत कई है। इजलास में वज़ीर अज़म सिटीज़न पोर्टल ते शिकायतुनि जे अफ़सरनि पारां ब्रीफिंग ॾिनी वई। ॿुधायो वियो त कराची समेत सॼी सिंध मां PM पोर्टल ते 4071 शिकायतूं मौसूल थियूं। इन हवाले सां 1683 जेके शिकायतूं उन्हनि जो हल कढियो वियो। बाक़ी शिकायतूं 1 महीने अंदरि हल कयो वेंदियूं। 63 जेके गैर कानूनी इमारतूं ऐं पोषण डाहे पट कया विया आहिनि। ऑफिसरनि पारां ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त इन हवाले सां जेके क़दम खयां था वञनि। DG SPCA यासीन शर जो चवणो त पोषण माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे FIR दाख़िल कयूं वञनि। जेके शिकायतूं हल न थियूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते 1 महीने अंदरि हल करे खेसि रिपोर्ट पेश कई वञे। अवाम खे रिलीफ जी जेका फ़राहमी आहे हुन में कंहिं क़िस्म जी रुकावट हू बर्दाश्त न कंदो। DG SPCA जो इहो चवणो त शहरियुनि पारां अदावतुनि ख़िलाफ़ जेके शिकायत दाख़िल कयूं आहिनि उन्हनि ते फौरी तौर ते आज़ादु करण जे हवाले सां ऑफिसरनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वञे। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पिणु हवाले सां सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि त माण्हुनि जा जेके मसइला ऐं शिकायतूं जेके आहिनि उनखे सिटीज़न कंप्लेन एंड इंफॉर्मेशन जेका मोबाइल ऐप आहे उन जे ज़रिए मुतारिफ़ कयो वञे। इन हवाले सां बाज़ाब्ते तौर ते शहरी जेके मोबाइल ऐप जेका मुतारिफ़ कराई वई उन ज़रिए पंहिंजी शिकायत दाख़िल कराए सघंदा। इन हवाले सां जेके समूरा जेके माण्हुनि जे मसइलनि जे हवाले सां क़दम उहे खया वञनि ऐं जेके महीने अंदरि जेकी शिकायतूं उन्हनि खे फौरी तौर ते हल करे खेसि रिपोर्ट पेश कई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण जे लाइ।